सिंध मास ट्रांसिट अथॉरिटी जी त इन जो छा मक़सदु हुजे थो ऐं कहिड़ा कहिड़ा कम इन जे अंडर अचनि था? Sindh Mass Transit Authority basically is an authority, is an overseeing and a regulatory body जेका बेसिकली तमाम ऑपरेशंस जेके भी ट्रांसपोर्ट रिलेटेड हलन था पिया शहर में, जंहिंमें असांजो ग्रीन लाइन ऑरेंज लाइन शामिल आहे, उन खां अलावा पीपल्स बस सर्विस शामिल आहे, इलेक्ट्रिक बसिस आहिनि, डबल डेकर्स आहिनि, हाणे ईंदड़ टाइम में तव्हां कुझु टाइम में ॾिसंदा ईवी टैक्सी सर्विस आहे, ऐं ॿियो असांजो पिंक स्कूटीज़ जेके असांजी ऑरेंज लाइन खां अलावा ॿिया प्रोजेक्ट्स तव्हां जहिड़ा न अचनि था, स्पेशली जेको फेमस मंसूबो आहे रेड लाइन BRT? नॉट डायरेक्टली बिकॉज़ उनजो हिकिड़ो सेपरेट कंपनी आहे ट्रांस कराची जे नाले सां, दैट इज़ बीइंग डेल्ट बाय अनदर ऑफिसर who is the CEO of the company, Trans Karachi. So if you have any questions pertaining to that, you can ask him. So तव्हांजे अंडर अचे पर yellow line and green line? Yellow line technically yes, but that too has a project director who is looking after the affairs of yellow line. ऐं उन जा छा अपडेट्स आहिनि जॾहिं असां येलो लाइन ऐं ग्रीन लाइन मंसूबे जी ॻाल्हि कयूं था, छा मुकमल थी चुको आहे? I think those officers will be in a better position to answer you on those. ठीक है, पर डायरेक्टली तव्हां जेतिरो को ख़ासि इन सां बि कोन मुंहिंजे अंदर जेके अचनि था बेसिकली हाणे असां रिसेंटली जे डायरेक्शन में कमु कयूं पिया, उनमें EV स्कूटीज़ आहिनि, वी हैव एंटर्ड इनटू सेकंड फेज़, ऐं असां फर्दर जेके प्रोक्योरमेंट कयूं पिया EV स्कूटीज़ जी उहे शामिल आहिनि. EV टैक्सी जो प्रोजेक्ट आहे दैट हैज़ अटेन्ड मैच्योरिटी एंड सून वी आर गोइंग टू लॉन्च इट एंड इंशाल्लाह इट विल बी अ सर्विस अवेलेबल फॉर द पब्लिक. उन खां अलावा जेके वाइट कलर जी तव्हांखे इलेक्ट्रिक बसिस नज़र ईंदियूं आहिनि, दे आर कमिंग अंडर अस. उन में असांजी 50 बसिस जेके आहिनि ऑन द रोड्स आहिनि, ऐं उन खां अलावा 34 बसिस जेके आहिनि उहे कहिड़े मंसूबे जे तहत आहे? दिस इज़ ऑल पीपल्स बस सर्विस. पीपल्स बस सर्विस. ठीक आहे. उन में असांजी 34 बसिस जेके आहिनि मज़ीद उहे उनमें इंजेक्ट कयूं वेंदियूं, ऐं 500 मोर बसिस आर इन द पाइपलाइन. उहो हिकिड़ो प्रोजेक्ट आहे, अनसोलिसिटेड प्रपोज़ल हो असां वटि जेको डेबू जी तरफ़ खां आयो हुयो. सो वी आर गोइंग टू वर्क ऑन दैट, ऐं इंशाल्लाह सून उहो बि जेको आहे अची वेंदो. तंहिंखां अलावा 50 डबल डेकर्स जेके आहिनि मज़ीद असां उहे प्रोक्योर कंदासीं, उनखे सिस्टम में इंजेक्ट कंदासीं, जेके बि असांजा फीडर रूट्स हलनि था. हिन वक़्तु ताईं ऑपरेशनल बसिस केतिरियूं आहिनि, स्पेशली डबल डेकर्स जी जेकॾहिं सी ॻाल्हि? डबल डेकर बसिस असांजी वी हैव 5 डबल डेकर्स, बट ओवरऑल इफ यू टॉक अबाउट पीपल्स बस सर्विस there are 290 buses that are operational in not only Karachi but also in all the divisional headquarters. So उन्हनि जी मुख़्तलिफ़ तादाद आहे जेका असां किथे 8 किथे 12 रखियूं आहिनि डिविजनल हेडक्वार्टर्स में, बट ओवरऑल कराची में असांजी 250 जेके बसिस आहिनि उहे हलनि थियूं.